रोज़ाना जो मामूल बदल है मोरो हर तरह के बुराई जो कैंसर मरकज़ बनी चुको है। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, IG सिंध ऐं DIGP नज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़ के गुज़ारिश करूँ तो मेहरबानी करे जेको आहे सो हिते जेके रोज़ाना जो मामूल चोरी धाड़ा फुरूं ऐं हर तरह की बुराई है उनके ख़त्म करण लाइ कानूनी जेको आहे सो हिकु एक्शन वठणु। असांजी बिरादरी जॾहिं अहिड़ी तव्हां खणी ऐं जेको आहे पुलिस वटि पहुती त उन पुलिस असांखे इहो जवाबु ॾिनो त तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ पाण जेको आहे सो इंतज़ाम कयो। असांजी पूरी स्टेट सां किडनैप ऐं अगवा थियल आहे, उहा कंहिं बि ग़रीब जी हिफ़ाज़त नथी करे सघे। तंहिं करे आला अफ़सरनि खे गुज़ारिश आहे त उहे ईमानदार ऐं सुठा ऑफिसर मुक़ररु कनि ऐं ग़रीबनि ऐं मिस्किननि खे जेके शइ फराहम तहफ़ुज़ फराहम कयो वञे त हीअ जेके शइ आहे उहा तव्हांजो ख़ौराक आहे। इहो असां आला अफ़सरनि खे गुज़ारिश असांजे मुंहिंजे पुट मोहम्मद आचर जी चोरी जेका 27/12/2020 ते थी आहे उनजी NC उन ॾींहुं कटाई वई, पर हिन महिल ताईं को बि तदारुक कोन थो थिए। पुलिस रुॻो डटा पई ॾिए, आसरा पई ॾिए, DSP मोरो ऐं SHO मोरो का बि पेशरफ़्त करण लाइ तयारु कोन्हनि के। असीं अॼु उन ख़िलाफ़ आवाज़ उठाइण लाइ SSP नौशरो खे असीं रिक्वेस्ट था कयूं त हिन जो नोटिस वठो। हिते चोरियूं ऐं फुड़ियूं रोज़ जो मक़बूल बणियल आहिनि ऐं असांखे पंहिंजी चोरी वापसि कराए ॾियो। प्रेस क्लब ते नाजाइज़ियूं रोज़ रोज़ वधंदियूं पियूं वञनि। असांखे चयो वञे थो त रोड बंदि न कयो, ॾोह आहे, गुनाह हुआ। ये माण्हू मरनि पिया, ये दुकान फुरजनि पिया, ग़रीब हलाल रोज़ी कमाइनि पिया, उन लाइ हिननि जे बुत ते जूं कान थी चुरे। इहा नाजाइज़ी आहे। फ़क़ीर आचर कलोड़ो दर्ज़ी आहे, पंहिंजे घर जो अकेलो सहारो। संदसि वाल साहब बीठो आहे, उहो सदाईं बीमार आहे, 24 कलाक बीमारनि में रहे थो, दवा खाए थो ऐं हू जॾहिं पंहिंजी हलाल रोज़ी कमाए थो त हिकिड़ा खोरू चोर उन जी दुकान खे फुरे हलिया वञनि था। हाणे उहो ग़रीब किथां कमाईंदो? हुते जेको दर्ज़ी हुनखे जेको आहे सो दुकान ते कपिड़ा ॾेई था वञनि ग्राहक, उहे कपिड़ा चोरी थी था वञनि, मशीनूं चोरी थी वञनि, त पोइ इनखे इंसाफ़ न मिलंदो त रोड ते ई निकिरणो आहे। असां इंतिज़ामिया खां घुरण था कयूं त फौरी तौरु जेको आहे सो इंसाफ़ ॾिनो वञे, जेका चोरी थी विया वापसि थी वञे ऐं मोरो वासियुनि खे अमन ॾिनो वञे। DSP मोरो जेको आहे उहो मोरे तालुके ते विराजमान आहे ऐं 6 साल टस खां मस कोन्हे को। हिकिड़ो बदमाश क़िस्म जो SHO आहे लाड़क, मुनीब लाड़क, जेको इंतहाई हिकिड़ो कमचोर ऐं नाअहल क़िस्म जो SHO आहे, जेको मोरे ते रंजार साहब जी महिरबानी सां विराजमान आहे। रोज़ शहर में चोरियूं थियनि थियूं, रोज़ शहर में ॾोह थियनि था, को बि शहरी महफ़ूज़ कोन्हे को, सलामत कोन्हे को। सॼे शहर में क्राइम थिए थी, सॼो शहर ॾोहनि जो गढ़ बणिजी चुको आहे, पर SHO ऐं DSP जे कन ते जूं कान थी चुरे। SSP साहब पंहिंजा पुलिस वारा वीज़ा ते मोकिले छॾिया आहिनि। सॼो शहर जेको आहे उहो चोरनि, धाड़ेलनि, खोरनि, मंशात खोरनि ऐं इंतहाई दहशत ज़दा माण्हुनि जे वरी चढ़ियल आहे। जॾहिं SHO खे चऊं था त शहर मां ॾोह ख़तमु कराए, शहर मां क्राइम ख़तमु कराए, त हू साहब जेको आहे सो ख़बर न आहे त कहिड़ी मदहोशी जे आलम में आहे, अलाए कंहिंजूं नौकरियूं ॾिए पियो। शहर में चोरी थियल आहे। मोहम्मद आचर हिकिड़ो दर्ज़ी आहे, पोरियता, उनजी चोरी थियल आहे। उनजी कमिटमेंट कई आहे असांजे बिरादरी जे मोज़िज़िन सां DSP तां मोटाए ॾींदुसि। अञा ताईं चोरी वापसि कान थी आहे, न चोर पकड़िया आहिनि। ही DSP साहब तारीख़ पे तारीख़ बाबा माण्हुनि जा ॾोह पिया थियनि, तूं छा पियो करी? उनजी का परवाह ई कान्हे का। शहर जूं जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि या जेके सियासतदान आहिनि,
उन्हनि खे अपील आहे त महिरबानी करे ही कहिड़े क़िस्म जी इंतिज़ामिया विहारी आहे तव्हां, इन त असांखे पागल करे छॾियो आहे। सॼो शहर राति थिए थी, माण्हू परेशान आहिनि, अलाए सुम्हंदा न सुम्हंदा, इहा बर्बादी करे छॾी आहे। हिन मौजूदा SHO ऐं DSP ऐं SP बि को वॾो को नाइल आहे जेको रिटायर थियण पियो वञे, उहो बि पैसनि गॾु करण जे पोयां आहे। जेकॾहिं इहा चोरी वापसि न थी त पोइ इंतिहाई सख़्तु नतीजा जेके निकिरंदा, उनजो ज़िम्मेवार DSP हूंदो, SHO हूंदो, SP हूंदो। असांजे बिरादरी जा जेके मोज़िज़ीन आहिनि उहे हिन खां पोइ मीटिंग कंदा। पोइ जेकॾहिं इहा चोरी वापसि नथी थिए त पोइ उन जे लाइ जेकॾहिं SSP ऑफिस जे आॾो धरणो हणिणो पियो उहो बि हणिबो। जेकॾहिं मुकमल तौर ते रोड बंदि करिणो पियो पंहिंजे हक़ जे लाइ त उहो बि कयो वेंदो। वबाई नाइल SHO ऐं DSP असांखे खपनि ई पवंदा। अॼु पंहिंजे हक़नि लाइ सरापा एहतजाज आहे। असांजो पोरियत साईं आचार्य जेको पोरियो करे पोरियो खाए, डेली उनजी चुल्ह भरे साईं ख़ातम बाकारे बाकारे कलोड़ो जेको वीचारो साज़ वॼाए आरकलाए जी सकाबत खातो, उनजी वावर न कई। असां लिखियोसीं त बि उनजी दाद रसी न थी। रहंदो चुल्ह जेकी ॿरे पई साईं नौजवान आचार्य जी, उहा बि विसामी वई आहे। अॼु मां कलोड़ा बिरादरीअ जे सभिनि मोज़िज़ीन भाइरनि, शहरनि, उस्तादनि ऐं हिन जेके एहतजाज में शामिल थिया आहिनि, उनखे आउं सलाम पेश कयां थो जो हू पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते आया आहिनि। दरअसल असां जिन खे बि वोट ॾिना आहिनि उहे असांजे भरजल अॼु ताईं थिया कोन्हनि। उज़ुर खाईअ लाइ त अचनि था, वोट वठण त अचनि था, माण्हू बिरादरियुनि जा बिरादरीअ में विड़ाइनि पिया, पर हे असांजे पोरियत जा जेके 75 वॻा खॼी आहिनि, उन जो हिन महिल ताईं दाद रसी न पई थिए। थाणा दर्स थाणो हिकिड़े ॿिए जे हवाले कयो वियो आहे, मोरो थाणो ॿिए जे हवाले कयो वियो आहे। आख़िर ही केॾे बि वञे, शहरी केॾे वञनि, मासूम दुकानदार ऐं जेके पोरियत आहिनि, जेके रोज़ खाइनि रोज़ कमाइनि, उहे केॾे वञनि। सो असां हिन महिल ताईं आरामी आहिनि, को बि दाद रसी नथी थिए। असां बाकारे बाकारे थकिजी पिया आहियूं। असांजा नौजवान जा जेके 75 वॻा जेके गिराकनि जा, उहे केरु भरींदो? इन करे साईं जो मां शुक्रगुज़ार आहियां। कलोड़ा बिरादरी जो मूंखे 2 मिंट ॻाल्हाइण कड़ो उहो जेको आहे सो महिनत ऐं हक़दारी रोज़ी करे पियो, तंहिंखां उहा जेका आहे रोज़ी बि खसी वई आहे। बदकिस्मती सां मोरे में जेको पुरअमन शहर सॼो वेंदो हो, अॼु उते जेकमाबाद, घोटकी ऐं शिकारपुर वारी सूरत हाल आहे। हर रोज़ हिक खां वठी मतिलबु 2-3 वाक़िया जेके आहिनि से हर रोज़ थियनि था। चोरियूं, मंचादण सरियाम हले पियो। उनखां अलावा जेका मोरे पुलिस जी कारकर्दगी जेकॾहिं बयानु कजे त उहा तमामु जेका आहे सा कमतरीन आहे। त मोहम्मद आचार्य साहब सां गॾु हूं पिया हर प्लेटफॉर्म ते। ऐं जेको आहे सो हिनसां जेको आहे SSP साहब खे मां रिक्वेस्ट कंदुसि, DIG जेको आहे सो नवाब शाह IG साहब खे अपील कंदुसि त हिनसां जेको आहे सो इंसाफ़ कयो वञे। उनजे हवाले सां हिनखे अॼु 15-16 ॾींहं